धरती खाते इन धरती खाते इन धरती खाते कैसी रात अदारी रहंदी खातिर ओ मलक दोष बादल खाइंदे बहरिया टाउन DHA ऐं ॿियनि दुश्मन मनसूबनि जे ख़िलाफ़ शहदादपुर जे बाशोर अवाम जे पारां हिकु सख़्तु एहतजाज कयो पियो वञे ऐं हितां जे मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ पार्टी जे नुमाइंदनि जो चवणु आहे त हीअ मनसूबा नामंज़ूर आहिनि, हीअ मनसूबा सिंध ते न ठहणु खपनि, नाक़ाबिले क़बूल आहिनि, जेकॾहिं ठाहिया विया त सख़्तु मज़ामत कंदासीं। जेका ई माण्हुनि जी जेका ज़बानी जेको आहे जेको थिए पियो मलिक जहाज़ जे तरफ़ां असां जे लाइ उन जे लाइ पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं हिन एहतजाज में असां शामिल थी करे उन्हनि खे चऊं था त असांजे सिंधियुनि जी जेके बस्तियूं आहिनि पुराणियूं बस्तियूं आहिनि उनखे हुकूमत जेको बि जेको हक़ ॾिनो आहे उनजे मुताबिक़ जेको आहे उन सां रवैयो रखियो वञे ऐं मलिक जहाज़ खे गुज़ारिश कयूं था महिरबानी करे उनजे मथां नज़रसानी करे छो मनसूबा जेके ख़तरनाक सिंध लाइ जोड़िया विया आहिनि उन्हनि जी असां सख़्तु मज़ामत था कयूं ऐं उन सां गॾु सिंध ख़िलाफ़ु जेके पॉलिसियूं जोड़ियूं पियूं वञनि उन्हनि जी बि मज़मत था कयूं। उन सां गॾोगॾु सिंध खे भुॻड़नि जी मुठ ते जेको पीपल पार्टी वेकिरो पई करे उहा फौरी तौर ते बंदि करे ऐं इहो नाटक जेको सिंध सां ॿिठो मयार पई रखे इहो बंदि करणु खपेसि। अगरि न कई त सिंध जो शऊर सुभाणे उन्हनि जे दरनि ते बि तबाह टंगींदो। मलक रियाज़ सिंध नासूर बने तरक्की थींदी मुल्क जी वॾी इन मुल्क में इंसाफ असी मुतालबा सिंध के मानू का ताने कयूं सिंध के शऊर का मुतालबा कोई ताने पंहिंजी धरती की हिफाज़त लाइ अॻिते सिंध हुकूमत या पाकिस्तान हुकूमत पाण में गठजोड़ ठाहे मलक रियाज़ के फ्रंट ते आणे सिंध की ज़मीनों ते कब्ज़ा कया पिया वञनि। असांजो मुतालबो सिंध जे माण्हू खां हाणे अचो 6 जून ते जेको धरणो आहे भेरा जे गेटनि जे साम्हूं में भरपूर शरीक थियो उनमें शरीक थी आलमी अदालतुनि खां आलमी मीडिया खां असांजो मौक़ो हुते रखियो त मुतालबो कयो त असांजी मलक रियाज़ मां जान छॾाइण जे लाइ पाकिस्तान हुकूमत सां राब्तो करे ऐं हिन माण्हू खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं बहरिया टाउन खे मुकमल तौर ॾिसो न हीउ जेको इशू हले पियो त मां सम्झां थो त हीअ ज़ाती कोशिशूं असांजूं पंहिंजी जॻह ते आहिनि पर मां सम्झां थो त हिन में असांजूं सेंट्रल गवर्नमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट्स ऐं जेके बि इदारा आहिनि उहे सभई मुलविस आहिनि। छो तो मूँ हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो मलक रियाज़ जो तो उन में चए थो त भाई मेरी फाइलें जो है ना वो उनको पहिए लगे हुए त माना इहो इशारो किथे थो वञे ऐं उन खां पोइ मां ॾिसां थो त मां बिल्कुलु हिन शइ जे मां तव्हां दोस्तनि सां गॾु आहियां पर मां हिन शइ जे फेवर में एतिरो न आहियां त असांखे अमली कमु जेको आहे उहो करणु घुरिजे। जीअं मां पंहिंजी ॻाल्हि कयूं जीअं असां वकील आहियूं त मां हिन प्लेटफॉर्म जे थ्रू असांजा जेके अॻु में ऑफिस बेरर रहिया आहिनि या हींअर जेके असांजा सिटिंग ऑफिस बेरर्स ॿाहिरि जा मां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां हिकिड़ो कानूनी तरीक़ो इख़्तियार कयो त भई जेके हाई कोर्ट में पिटिशन्स दाख़िल थियल आहिनि त घटि में घटि शहदादपुर ॿाहिरि जा नुमाइंदा जेके आहिनि असांजो प्रेसिडेंट जा ऑफिस बेरर उहे वञी उते दरख़्वास्त ॾियनि त असांखे बि धुर कयो वञे ऐं जेसि ताईं असां अमली क़दम न खणंदासीं उते फाइलुनि जो पेट न भरबो तेसि ताईं असांजा इहे पंहिंजा ई जेके आहिनि उहे धारनि खे घुराए कब्ज़ा कराईंदा रहंदा ऐं असांजो आईंदा नसल जेको आहे तबाह थींदो। वॾी महिरबानी। हीअ बहरिया टाउन के ख़िलाफ़ जेको लतीफ़ पार्क खां शुरू थियो प्रेस क्लब शहदादपुर ताईं दंग थियो हितां जे मक़ामी क़यादत मक़ामी अॻुवाण जो चवणु हो त असां बहरिया टाउन ऐं ॿियनि सिंध स्पेन मनसूबनि जे ख़िलाफ़ सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था कयूं। जेकॾहिं इहे मनसूबा रद्द न कया विया त सख़्तु तरीन मज़ामत कंदासीं। कैमरामैन वकार अली सां गॾु अंजुम बुगियो, सोच TV शहदादपुर।